सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात पई आहे। मोरो, पडेदन, कोडी जी ॿियनि शहरनि में भी वसकारो थियो आहे। बरसात बाद गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। सिंध के मुख्तलिफ शहरनि में बरसात पई आहे। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं था त सिंध के मुख्तलिफ शहरनि में बरसात पई आहे। मोरो, पडेदन, कोडी जी ऐं ॿियनि शहरनि में वसकारो थियो आहे। बरसात बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम खुशगवार बणिजी वई आहे, पर कुझु इलाइक़नि में ॿुधायो पियो वञे त बिजली गायब आहे। सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि सिंध के मुख्तलिफ शहरनि में बरसात पई आहे। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया। सिंध के मुख्तलिफ शहरनि में बरसात पई आहे। मोरो, पडेदन, कोडी जी ऐं ॿियनि शहरनि में भी वसकारो थियो आहे। बरसात बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम खुशगवार बणिजी वई आहे, पर इलाइक़नि में बिजली जो जेको आहे ॿुधायो पियो वञे त बिजली नाहे। केतिरनि इलाइक़नि मां बिजली गायब आहे। सिंध जे मुख्तलिफ शहरनि में बरसात जो नओं सिलसिलो शुरू थी वियो आहे। ही इंतहाई अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया। सिंध जे मुख्तलिफ शहरनि में बरसात पई आहे। मोरो, पडेदन, कोडी जी ॿियनि शहरनि में पिणु वसकारो थियो आहे। बरसात बाद गर्मी घटिजी वई। मौसम खुशगवार बणिजी वई आहे। कुझु इलाइक़नि मां शिकायतूं अचनि पियूं त बिजली गायब थी वई आहे।